नादरीन, कुछ ॾींहं अॻु रज़ाकाबाद में घरनि खे बाहि लॻण वारे अफ़सोसनाक वाक़े ते अवामी प्रेस क्लब मलीर जी निशानदाही खां पोइ इलाइक़े जो MPA ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी मलीर जो सदर राजा रज़ाक बलोच मुतासिर ख़ानदाननि वटि पहुची संदसि ॾुख जो इज़हार कयो आहे। उन मौक़े ते समाजी अॻवान ख़ुदा रिनो शाह, पीपल्स पार्टी जो मक़ामी अॻवान अख्तर आरफानी समेत ॿिया सियासी समाजी शख़्सियतूं पिणु संदसि गॾु हुयूं। दौरे दौरान MPA राजा रज़ाक बलोच मुतासिरनि सां मुलाक़ात कई, संदनि ॾुखनि दर्दनि खे वेझो खां ॾिठो ऐं फौरी तौर ते कचा घर अॾे ॾियण जो ऐलान कयो। राजा रज़ाक बलोच DC मलीर सां पिणु राब्तो करे मुतासिर ख़ानदाननि जी मदद लाइ तुर्त क़दम खणण जी हिदायत कई आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तव्हांजी महिरबानी ऐं स्वामी मेमन साहब जो ऐं दोस्तनि जो शुक्रिया। हल्को आहे रज़ाकाबाद जो हिकिड़ो पुटु आहे, इहे असांजा झूपड़ा ग़रीब माण्हू रहनि था, जंहिंमें राति जे वक़्तु बाहि लॻी हुई। हूं त सियारे में ज़ाहिर आहे माण्हू जिते किथे बाहि ॿारींदा आहिनि, थधि हथो हुयो। हिते ग़रीब सफ़ा मिस्किन माण्हुनि जो जंहिंजा 5-6 घर सभी टोटली तबाह थी विया आहिनि। कंदासीं ऐं हिननि जो जेको बि मदद पवंदो आहे असां पंहिंजे तौर पर, ज़ाहिर सरकारी पोज़ीशन में असां वञूं था, गॾिजी करे हिननि खे जेके बि नुक़सानु थियो आहे, घर घटि में घटि हिननि जो जेको चपर चांव आहे उहो इहे असांजे हल्के जा, असांजे डिस्ट्रिक्ट जा माण्हू आहिनि, ग़रीब आहिनि, हिननि जी बिल्कुलु मदद कबी। उनमें सर हीअं त डिप्टी कमिश्नर खे हींअर बि आउं फ़ोन कंदुसि, उनखे नॉलेज में आहे या न आहे, उहो कंदा, वरी मोकिलींदा कमिश्नर पार, कमिश्नर मोकिलींदो CM पार, रिलीफ उन्हनि खे आउं फॉलो कंदुसि। DC साहब खे हींअर ई फ़ोन करो, बाक़ाइदा AC खे हिते जो नंबर साईं जो या अवां जो, हीअ त पहिरियों फर्स्ट अटेम्प्ट में थियणु खपे, पर न